सजण साणी के अणासी विसरे रेफ़तनी होए वतन जिन विसार सभिनी दोस्तन के इहा इल्तिजा थी कजे बबरलुई बाईपास था तो मेहरबानी करे सुभाणे सिंधु दरिया बचायो कमेटी के तरफों कंबर में एक शानदार जलसो रखियल है उन में शरीक थी करे सच्चे सिंधी हुजण जो सबूत ॾींदा। ही जेका असां वेड़ विड़ी रहा आहियूं ही असां ख़ाली हथन से उन ताक़तवर धुरिन से वेड़ विड़ी रहा आहियूं जिन वटि दुनिया जो हर जदीद हथियार है पर असां पुरअमन असां अदम तशद्दुद जा हामी आहियूं असांखे कंहिं भी सूरत में ही झुकाए न सघिया आहिनि असां इन्हनि खे हीअ साबित कदमी इंशाअल्लाह उन्हनि खे मौत ॾींदी जेकी हिन दरिया जा दुश्मन थी बीठा आहिनि। सुभाणे 4 बजे कंबर में शोधाए चौक ते दरिया बचाए कमेटी के तरफों हिकिड़ो बेहतरीन जलसो थी रहियो आहे जंहिंमें साईं ज़ैन शाह ईंदो जंहिंमें डॉक्टर ख़ालिद मोहम्मद सूमरो साहब जो फर्जंद राशिद मोहम्मद सूमरो साहब ईंदो उन खां अलावा पलीजो साहब ईंदो सभु जेके भी सिंध जा हॾॾोखी आहिनि सिंध जो दर्द रखंदड़ आहिनि सच्चा सिंधी आहिनि सुभाणे उन में शरीक थी करे हिन रियासत के इहो पैगाम ॾियनि त असीं हर सूरत में इन दरिया जो दिफ़ा कंदासीं। महिरबानी।